है अबा ॻाल्हि ॿुध, हुन तो बुख पे मरते हैं, बेॾी वारा करो को रास्ता ॻोल्हो। इन आप वाले सियासतदान तो सफ़ा लाह कट छोड़िए ने। ए चाचा कहीं गोली मारू ने निभा के कुदरती अड़न न कहंदा एहसास न वल को कौमी जज्बा बस खा खा पेट पो कढे ने। पुट इलेक्शन ते वोट ॾियनि त तुसां बि नचंदे वेंदे हूंदे वे, शाम दा दौल जा ढड़ो ढड़ लगी पई हूंदी वे तो साईं चढ़ गया साईं चढ़ गया, हुन झलो दब। हाँ चाचा तुसां तो बस इनकलाब चई आंदे वे पर असां वोट दे खराब कर छोड़िया। ए यो अच्छा मो करण तुसां जरूर तो सिखे से हुन वाला कामरेड बिया थी नहीं। चाचा ॻाल्हि ॿुधो, असांजे माहौल मुआशियात ऐं ज़िंदगी सां जुड़ियल हर हालत जा जेतिरा ॾोहारी तव्हां आहियो ओतिरो ई देगड़ो ऐं असां सभु आहियूं। हाल में साह न आहे त माज़ी कहिड़ो जानदारो। हिते चंद माण्हुनि खे छॾे बाक़ी अक्सरियत इशारनि ते हलंदी आहे। गैरत, जज़्बा, एहसास, हौसला इन्हनि जा हाणे ॿार सिर्फ़ स्कूलनि में सबक़ पढ़नि था, बाक़ी हक़ीक़ी समाज सां इन्हनि जो को बि वास्तो न आहे। ज़ातियात वजूदनि खे लाशनि में तब्दील करे छॾियो आहे। जॾहिं तव्हां हक़ खां ख़ौफ़ खाई कूड़ खे पंहिंजो साथी सम्झी ज़िंदगी में गुज़रान कयो था त समाज में मौजूद हर कुवत जो इरादो तव्हांजी लाशौरी, कम अकली ऐं मजबूरियुनि मां फ़ाइदो वठंदो आहे। ॻाल्हि सिर्फ़ सियासतदाननि जी नाहे, हर ॾाढे असांखे दिलि सां वॼायो आहे। हिते अॼु का बि अहिड़ी शइ, को अहिड़ो इदारो नाहे बचियो जेको सच में कानून जी पोइवारी कंदो हुजे। पसमांदा इलाइक़ा त रियासत जी नज़र खां ओझल रहंदा आहिनि, पर हिते अहिड़ा ॻोठ बि खंडर बणियल आहिनि जेकी कंहिं वॾे प्लान सां गॾु मौजूद आहिनि। यूसी सावण खान गोपांग टंडो जाम जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे, जिते एशिया जो सभ खां वॾो गैस प्लांट मौजूद आहे, पर आसपास जे ॻोठनि जी हालत हिन जदीद दौर में आसार क़दीमा बणियल। पाणी, बिजली, गैस हर बुनियादी सहूलियत खां महरूम। एतिरे क़दर जो अञा ताईं उन्हनि ॻोठनि में पक्का रोड बि न आहिनि ठही सघिया। तालीम, सिहत ते अॼु बि सवा जा निशान लॻियल आहे। अफ़सोस जंहिं इलाइक़े अरबे रुपया ॾिना उते जा माण्हू तरक़ी जे नाले खां बि वाक़िफ़ न आहिनि। तक जा नुमाइंदा वॾेरा सभु पंहिंजा पेट भरण में पूरा आहिनि। इन्हनि खे माण्हुनि जा वोट त प्यारा आहिनि, पर माण्हुनि जी तरक़ी खां नफ़रत आहे। छा इहा नाइंसाफ़ी कोन्हे त जंहिं इलाइक़े मां गैस निकिरणी हुजे उते जा माण्हू काठियूं ॿारे मानी पचाईंदा हुजनि। बग़ैर कंहिं रोड जे कंहिं एमरजेंसी में उहे माण्हू कीअं सर्वाइव कंदा हूंदा, बरसातुनि में कीअं सफ़र कंदा हूंदा। इहे सूरत उहे ई ॿुधाए सघनि था जेकी उते रहनि था, पर इन में रुगो ॾोहो इन्हनि कामरनि जो बि न आहे। असां में बि अकल कुझु सवायो आहे। 75 सालनि खां इन्हनि जे कूड़नि ते यकीन कंदा पिया अचूं। इलेक्शन खां कुझु ॾींहं अॻु अची असांजे मथे तां हथ फेरियो वञनि ऐं पोइ असांजो जहिड़ो हज थी वियो। ख़ुशी में ख़बर ई कोन थी पवे त कंहिंखे पिया वोट ॾियूं। ऐं ॿियो असां में सभ खां वॾी बीमारी इहा आहे त भले ॻोठ सुञो हुजे, का बि सहूलियत न हुजे, पर जॾहिं को सियासतदान अचे थो त ईअं महसूस कराईंदा आहियूं ॼण त दुनिया जो सभु ख़ुशियूं असांखे ई मिलियल आहिनि। अड़े जेकॾहिं महरूमी आहे त ॻाल्हायो, ना इंसाफ़ी आहे त ॿुधायो। इन्हनि जे साम्हूं सिर झुकाए साईं साईं करण सां जेकॾहिं तव्हांखे ख़ुशी मिले थी त पोइ यादि रखो ज़िंदगी में बसि इहा ई ख़ुशी ॾिसंदा, ॿिए कंहिं बि कम जी उमेद न रखिजो। अदा बि असांखे करूं, असां त पिया गरम थी नहीं। असां त कोन आखिया वञी कुनर प्लांट जे पासे गिणो पओ। अदा इहे प्लांट जे पासे में न आहिनि वेठा, प्लांट इन्हनि जे पासे में लॻियल आहे। सभ खां पहिरीं पंहिंजी सोच में त साह भरियो। सुभाणे अव्हांजे ॻोठ जे पासे में का शुगर मिल लॻे थी, पोइ छा अहिड़ियूं नाइंसाफ़ियूं सिर्फ़ इन करे बर्दाश्त कंदा त तव्हां शुगर मिल जे पासे में वेठा आहियो? या ॻोठ जो वॾेरो जेकॾहिं तव्हांजे घर जे पासे में पंहिंजी औताक ठहिराए थो, पोइ छा उनजा ज़ुल्म सिर्फ़ इन करे बर्दाश्त कंदा छो त तव्हां औताक जे पासे में वेठल आहियो? इन्हनि लछणनि सां त हिते अची पहुता आहियो। को एको न आहे, को इतिहाद न आहे। असां मुख़्तलिफ़ झंडनि में मुख़्तलिफ़ रंग त भरे छॾियासीं, पर जज़्बनि मथां ज़ंग अञा बाक़ी आहे। असां त सूरनि खे सरमायो सम्झी वरसियूं मल्हाइण ते नाज़ करे पंहिंजे अंत खे दावत ॾेई फ़ख्र सां दावा कयूं पिया। अकल असांखे आंधी लॻे थी, शौर जे शौर खां ख़ौफ़ खाऊं था। भले ज़ुल्म थियनि, नाइंसाफ़ियूं थियनि, तव्हां दरबदर हुजो, तव्हांजा बच्चा बुख ते हुजनि, तव्हां मथां कूड़ा केस कया वञनि या हर सहूलियत खां महरूम रखियो वञे, पर ख़िलाफ़ ॻाल्हाइण ॼण त असां सिखियो ई न आहे। दुनिया जदीद ज़माने में साह खणे पई ऐं असां साह खणण जो बि हिसाब ॾियूं पिया। दुनिया इल्म, तहक़ीक़ ऐं तख़लीक़ जे मैदान में उरूज माणे पई ऐं असां कॾहिं पाणी त कॾहिं रस्ता, कॾहिं बिजली त कॾहिं गैस लाइ एहतिजाज कयूं पिया। इहो ई अमल असांजी रवायत रही आहे। ज़ुल्म शौक़ सां थियो आहे, बाद में बस फरियाद कई आहे। मरण जे ख़ौफ़ गुलाम बणायो त ज़िंदगी जी रवायत हर रोज़ मारियो आहे। ॾिसो जेकॾहिं तव्हां सोचो था त कारा धागा ॿधणी या पाणी पढ़ाए पीअण सां तव्हांखे निजात मिलंदी त सभ खां पहिरीं पंहिंजी सोच खे बदिलायो। यादि रखो तव्हांजा मुर्शिद तव्हां ई आहियो। जेकॾहिं हिन दुनिया में तव्हांजे हालतनि खे केरु बदिलाए सघे थो त उहे तव्हां पाण आहियो। इहे पीर, वॾेरा, मुर्शिद, सरकार सभु आज़माए ॾिठा। हिकु दफ़ो पंहिंजे पाण खे बि आज़माए ॾिसो। पंहिंजे वजूद, पंहिंजी ताक़त खे सुञाणो। हौसलनि खे हार जी हवा महसूस ई न करायो। ग़लति आहे ग़लति चओ, सही आहे त क़दर कयो। सबर जा दर्स ॾियण वारनि शायदि तव्हांखे इहो कोन ॿुधायो त ज़ुल्म ते सबर ज़ालिम जी साथारी हूंदी आहे। योतोशेंको चवे थो त जेकॾहिं सच जी जॻह ते ख़ामोशी अची वञे त उन ख़ामोशी खां वॾो को कूड़ न आहे। अॼु असीं सभु ख़ामोश आहियूं, मतिलबु सभु कूड़ा आहियूं, मुर्दा लाश आहियूं। होरस पंहिंजी किताब में लिखे थो त जॾहिं लफ़्ज़ जवान हूंदा आहिनि तॾहिं सचा हूंदा आहिनि ऐं जॾहिं पोढ़ा थी वञनि था त कूड़ा थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं हर तरफ़ कूड़ ई कूड़ हुजे त हर तरफ़ ख़ामोशी छाइजी वेंदी आहे। इन करे अॼु हर शइ बेमाना थी वई आहे, छो त जवान लफ़्ज़ मरी चुका आहिनि। अहिड़ो समाज ग़लति खे सही तसवर करे सही खे सज़ा ॾियण में मसरूफ़ हूंदो आहे। इहो ई सबबु आहे त अॼु करप्शन, फ्रॉड ऐं ज़ना जहिड़ा ॾोह कंदड़ माण्हू बि असांजे अॻियां मोतबर थी घुमनि था ऐं सचा ईमानदार
वफ़ादार इंसान रस्तनि ते ज़लील थी ज़िल्लतनि खे बर्दाश्त कनि था। जॾहिं तव्हां ज़ुल्म ते ख़ामोशी अख्तियार करे सब्र जो नालो ॾेई तमाशाई बणिजी तमाशो ॾिसो था, तॾहिं समाज में नई फिकर नवां ख़्याल अचण जा तमामु दरवाज़ा बंदि थी वञनि था ऐं पोइ घुटनि जे करे समाज में मौजूद हर शइ पोड़ी थियण शुरू थी वेंदी आहे। अहिड़े समाज में माण्हू नफ़रत जूं बारूदी सुरंगूं खणी घुमनि था ऐं पोइ अहिड़ी तबाही फैलिजे थी जो उते गुल न बल्कि नफ़रत, तहसब ऐं करप्शन जा कंडा फुटनि था ऐं उन्हनि कंडनि खां कंहिंजा बि दामन महफ़ूज़ नाहिनि रहंदा। लुटेरा मुल्क जा मालिक बणिजी वेंदा आहिनि ऐं दहशतगर्द दीन जा मुहाफ़िज़ बणिजी वेंदा आहिनि। इंसाफ़ ॾियण वारा ख़ुदि नाइंसाफ़ी खे प्रोमोट कनि था। अज़मतूं इज़तूं लताड़ियूं वञनि थियूं। ईमानदारी, दयानतदारी, खुलूस, वफ़ा सभिनी खे सरेआम साड़ियो वञे थो। शरीफ़ इंसाननि खे पत्थर हया वञनि था। हर हंधि इक़्तिदार जा बुखिया, लुटेरा, भताखोर, ज़ालिम ऐं कातिल काबज़ थी वञनि था। अहिड़े समाज में इज़त बचाइण ख़ातिर लिखणो पवे थो, कातिल खे मक़तूल लिखणो पवे थो। बुनियाद परस्ती जा वहशियाना रक़्स हलनि था। घटी घटी फतवा जा दुकान खुलनि था। इहे सभु असांजे समाज जो तल्ख़ हक़ीक़तूं आहिनि जिन्हनि खे तस्लीम करण में असांखे ख़ौफ़ थिए थो। ज़िंदगी बदतरीन हालतनि जी गुलाम बणियल आहे ऐं असां सिर्फ़ ज़िंदा हुजण ते फ़ख्र कयूं था। न सहूलियतूं मिलियूं न ज़रूरतूं पूरियूं थियूं। पोइ बि इन्हनि हाकिमनि सरमाएदारनि जा राग ॻायूं था। इन दहशत में पली माण्हू वहशी बणिजी विया। न मक़सद रहिया दिलि में, इंसानियत ते कफ़न चढ़ी विया। यज़्द चवे थो, ए आदम जी औलाद, पंहिंजे भाइरनि खे हीअं ज़लीलो ख्वार न कयो, छो त मूं ॾिठो आहे कुतो भले छितो छो न थी वञे पर पंहिंजो गोश्त नाहे खाईंदो। असांजा हाकम त कुतनि खां बि वयल आहिनि। अवाम जे रत मां महलनि जो दीवारूं रंगनि था। लाशनि जे सिरनि सां हवेलियुनि जा बुनियाद रखनि था। आम माण्हू हयाती जे हर पहर जो हिसाब ॾे थो। इन्हनि जा सरेआम ज़ुल्म बि बेहिसाब थियनि था। वक़्तु कॾहिं बि ईअं बदिलबो नाहे। इंसाननि जा रवैया, जज़्बा ऐं हौसला पंहिंजो नसीब लिखनि था। या त अहिड़ी हयाती, अहिड़ी गुलामी खे पंहिंजी ज़िंदगी सम्झो या पोइ बाग़ी थी हक़ जी बग़ावत कयो। यादि रखो, बेखौफ़ थी उथी बीहण वारो नई तारीख़ लिखंदो आहे, झुकी हलण वारो त सदाईं गुलाम रहंदो आहे।